हलो हलो ॻڙهي खुदा बख्श भुट्टो हली शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा के सुरख सलाम पेश कयो। पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िले शकारपुर जे मुख़्तलिफ़ अॻवाननि जो अवाम के पैगाम। मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा जी वरसी तैयारियों हलन पियूं। मुझी पांजी हिकड़ी गुजारिश है आवाम के तो शहीद मोहतरमा के सलाम करण जे लाइ मां सम्झां तो हर माण्हू जे मथों फ़र्ज़ आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी सां वास्तो हुजे या न वास्तो हुजे, जहिड़े नमूने सां हुन शहादत ॾिनी आहे अवाम जी ख़ातिर, हर माण्हू खे उते वञणु खपे ऐं हुनखे सलाम पेश करणु। असां 27 दिसंबर जे सिलसिले सां मां पंहिंजे ज़िले जे अवाम खे ख़ासि करे तालके ॻड़िया सिंह लखी जो अवाम खे सभिनी खे अपील कंदुसि त सभई जेको आहे सो असां वटि उते ॻड़ी खुदाबश्क में अचनि ऐं असांजे शहीद राणीअ खे पंहिंजो सुरख सलाम पेश कनि ऐं शहीद राणीअ जूं जेके क़ुर्बानियूं हुयूं शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा जूं उहे असां पाकिस्तान जे लाइ पाकिस्तान जे ग़रीब अवाम मोहतरमा बेनज़ीर भुट्टो क़ाइद जमहूरियत हुई ऐं एशिया जी तमामु वॾी लीडर हुई। शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी कयल क़ुर्बानीनि खे कॾहिं बि असां भुलाए नथा सघूं। इंशाअल्लाह ताला 27 दिसंबर 2020 ते पूरे पाकिस्तान में 5 सूबनि में अवाम ॻड़ी खुदा बख्श भुजी पहुची करे उनखे ख़राज अक़ीदत पेश कंदो। मां मदजी जे अवाम के भी अपील तो कयां त वध में वध उहे जलसे में शरीक थी करे शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो, शहीद ज़ुल्फकार अली भुट्टो और तमाम उन कुटुंब के ख़राज अक़ीदत पेश करणु। रहमान रहीम। शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी जेका 27 दिसंबर ते वरसी आहे उन लिहाज़ सां मां चवनि त ही पाकिस्तान जी त छा पर पूरी एशिया जी वॾे में वॾी अज़ीम लीडर हुई, जंहिंजो सानियो एॾो वॾो सानियो थियो जेको अञा ताईं पाकिस्तान में उन साने खे असां न भुलाए सघिया आहियूं ऐं वॾो नुक़सानु थियो पूरे पाकिस्तानी अवाम जो। सो उन लिहाज़ सां मां तव्हांजे सचाई न्यूज़ जे चैनल जे हिन सां तवसु सां अवाम खे अपील कंदुमि त 27 दिसंबर ते भरपूर नमूने शिरकत कनि त जीअं उन अक़ीदत जे हिसाब सां उते हली उनखे सुरख सलाम पेश कयूं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा जमहूरियत जो आवाज़ हुयो, जमहूरियत जी हिकिड़ी निशानी हुई। मां शकारपुर शहर जे अवाम दोस्त जमहूरियत परस्त समूरी धुरन खे इन में शिरकत जी अपील। शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा जी 13वीं वरसी 27 दिसंबर ते ॻड़ी खुदा बख्श में मल्हाई वेंदी। असांजी सभिनी दोस्तनि खे अपील आहे जेके बि पार्टी सां मोहबत करनि था, शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा हिकु अज़ीम लीडर, पाकिस्तान जी पहिरीं मुंतख़िब ख़ातून वज़ीर आज़म ऐं जेके उन जूं क़ुर्बानियूं हुयूं उहे तव्हां सभिनि जे साम्हूं आहिनि। शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो असां अवाम जे लाइ तव्हांजे लाइ हक़नि जे करे पंहिंजी जान जो नज़रानो ॾिनो ऐं असां ते इहो फ़र्ज़ु थो थिए त उन जी वरसीअ ते वधि में वधि शिरकत करे असां उनखे सलाम। शहीद बीबी खे ख़बर हुई त मूंखे नुक़सानु ॾियण जी कोशिशि कई पई वञे ऐं मुंहिंजी जान खे ख़तरो आहे, पर पोइ बि पाकिस्तान जी अवाम जे लाइ उन्हनि जे हक़नि जे लाइ त उन्हनि जी आवाज़ बणिजण जे लाइ शहीद बीबी उहो रिस्क खणी अगरि उहा पंहिंजी शहादत जी करे ऐं ज़िंदगी जी कुर्बानी ॾेई सघे थी त असां वॉक करे उनखे सुरख सलाम पेश करण लाइ त उन्हनि जी कुर्बानीनि खे ख़राज अक़ीदत ऐं तहसीन पेश करण आहिनि। ॿाहिरां बि अची रहिया आहिनि, असां बि वेंदासीं शहीद राणीअ खे वञी सुरख सलाम पेश कंदासीं। 27 दिसंबर असांजे लाइ कारो ॾींहुं आहे, असां उनखे कीअं था विसारे सघूं। असांजा जियाला ऐं असां उनजी भेनर आहियूं, असां शहीद राणीअ जी जियालियूं आहियूं। शहीद राणी असांखे जमहूरियत जो हक़ ॾिनो, औरतुनि खे ताक़त ॾिनी। शहीद राणी असांजी माना उनजो ख़्वाबु आहे जेको असां लेडीज़ उनजो जेसिताईं ज़िंदा आहियूं उहो पूरो कंदासीं। असां पंहिंजे जियालनि सां
पंहिंजे भाइरनि सां हिन ॻाल्हि जो सबूत आहे त हू शहीद भुट्टो सां इन सिंध धरतीअ सां इन सिंध धरती सां शहीद थियण वारनि माण्हुनि सां केतिरी मुहबत था रखनि जो हू पंहिंजे रत जे आख़िरी क़तरे ताईं पाकिस्तान पीपुल्स पार्टी जो साथ ॾींदा जेकी जमहूरियत लाइ शहीद भुट्टे जी कुर्बानी आहे वो कुर्बानी रहेगा न। खैर नाजरीन, मज़ीद खबरें और अपडेट्स के लिए देखते रहिए सच्चाई न्यूज़। आप हमारी खबरें किसी भी वक्त यूट्यूब, ट्विटर और फेसबुक पेज पर सच्चाई न्यूज़ स्पेल है SACHAI स्पेस NEWS लिखने के बाद सर्च करके देख सकते हैं।